अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे अंदर नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा चाकर खान जेको आहे जाबिर खे हथु करे वठंदो या जाबिर जेको आहे रहिस हाकिम खान वटि वञी पनाह वठंदो ऐं छा जेको आहे रहिस मंसूर खान हाकिम खान खां जाबिर जो हथु वठण में कामयाबु थी वेंदो। छा जेको आहे छा रहिस अकबर खान सिकू खे चाकर खान जे हवाले कंदो। छा जेको आहे हैदर राति जेको आहे शादी करे ऐं जेको आहे सिकू जे भेण खे वठी ईंदो या जेको आहे उनखे शेर अली वारा बचाए वेंदा। इहा तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर मां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। उन सां गॾु घंटी जे बटन खे क्लिक करे आल ते प्रेस कंदा ताकी जेको आहे हर नोटिफिकेशन मां ॿाहिरनि ताईं पहुचे। उन सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कंदा। मुंहिंजे लाइक करण सां को मुंहिंजो बैलेंस नथो किरे पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी। दोस्तों हलूं था ड्रामे जे तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे जेको आहे हिन ड्रामे में 4 रहिस थी विया आहिनि। हिकिड़ो मंसूर अली खान, अकबर खान ऐं उन खां अलावा हिकिड़ो नओं अदाकार ॿियो बि आयो आहे जंहिंजो नालो हाकिम खान आहे। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाकिम खान जाबिर खे पनाह ॾींदो ऐं जाबिर खे पाण वटि रहाईंदो। जंहिं खां पोइ चाकिर खान उन ते तमामु घणो गुस्से में हूंदो ऐं उहो मंसूर अली खान खे दांह ॾींदो। मंसूर चवंदो त तव्हां घबरायो न, मां जेको आहे मंसूर मां जेको आहे हाकिम खे पंहिंजे ॻाल्हियुनि में घुराए करे उन खां जेको आहे जाबिर जो हथु वठी करे ऐं अव्हां जे हवाले ज़रूरु कंदुसि। ऐं होॾो दोस्त तव्हांखे ॿुधायूं त रहिस हाकिम खान हरगिज़ बि राज़ी न हूंदो त मां जाबिर जो हथु जेको आहे मंसूर जे हवाले कयां या चाकर खान जे हवाले कयां, छो जो उहो बि वॾो जेको आहे ॾाढो मुड़ुसु आहे। ऐं होॾो दोस्त तव्हांखे ॿुधायूं त अकबर खान बि जेको आहे कॾहिं बि चाकर खान जे हवाले सिकू खे न कंदो। उहो चए थो त हर शर्त में मां जेको आहे सिकू खे पाण वटि रखंदुसि, छो जो मां उन सां वाइदो कयो आहे। हाणे मां उनखे कॾहिं बि जेको आहे पंहिंजी वाइदे ख़िलाफ़ी न कंदुसि, न ई जेको आहे चाकर खान जे उनखे हवाले कंदुसि। ॻाल्हियुनि करण खां पोइ चाकर खान जे हवाले सिकू खे कंदुसि। ऐं होॾो दोस्त तव्हांखे ॿुधायूं त शेर अली वारा जेको आहे सिकू जी भेण ऐं सिकू जे घर वारनि खे बचाए ऐं जेको आहे महफ़ूज़ जाइ ते राति मुंतक़िल करे छॾींदा। ऐं हिकु ॿियो सदमो हैदर खे लॻंदो ऐं पोइ हैदर बि तमामु घणो कावड़जी वेंदो। सांवल वारा ऐं चाकर खान तमामु घणे कावड़ में अची वेंदा ऐं पोइ शेर अली वारनि जो ख़ैरु न हूंदो।